हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में ₹4.80 वाध कई वई। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹70.95 वाध कई वई। पेट्रोल जी नई क़ीमत ₹258.43 फ़ी लीटर थी वई। डीज़ल जी नई क़ीमत ₹262.59 थी वई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया त हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में ₹4.80 वाध कई वई। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹70.95 वाध कई वई। पेट्रोलियम जे नई क़ीमत ₹258.43 फ़ी लीटर थी वई आहे। डीज़ल जी नई क़ीमत ₹262.59 थी वई आहे। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल जी फ़ी लीटर अघ में ₹4.80 वाध कई वई। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹70.95 वाध कई वई। पेट्रोल जी नई क़ीमत ₹258.43 थी वई आहे।